वत्तीन वाला आलिही व सहाबिही व अज़वाजिही व दुर्रियातिही व शुहदाइही व उम्मतिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम उलमाए कराम सैयद सादा हमारा सभी सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सलाम को नहीं दो वजह अस्सलामु अलैकुम। बाबू करीमन फरमाए भलो उ आज को सलाम दी दे वरी भले में भलो उ आज को सलाम जो जवाब दे। अस्सलामु अलैकुम। दस्तगीर जे 11 में आया हूं सुबह करे पो थदासी दादा सुभान अल्लाह। रात जो घणो टाइम थियो आहे? घणो टाइम थियो आहे? हिकु थियो आहे। घड़ियूं साईं इस्लाम दीन पोइते करे छॾियो। समझो तंहिंजा 6 थिया आहिनि। मां 2-3 कलाक तकरीर कंदुसि। पर जेकॾहिं ॾाढा सुभान अल्लाह चवंदो त पोइ जल्दी बस कंदुसि। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। अञा त साईं सैयद गुलाम शाह बाबा से मुर्शिद आशिक़ अली शाह जो दीदार कराईंदो हिते या स्क्रीन रखंदो या छा था चओ हिनजो या स्क्रीन अला छा था चओ या डिश में कई ॾींदा आहे। बाक़ी उन में मुर्शिद जी बि तकरीर अञा ॿुधंदासीं। अॼु निंड सुठा आहे। हा छो जो 2-3 कलाक त मां वठंदुसि। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। दस्तगीर हो रहा ना वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकात कुरान पाक में इरशाद फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। पाक आहे अल्लाह जी ज़ात जेका जी बाने के सैर करायो पर रात में छा में थोड़ो इन लाउड के आवाज़ दे छा में रात में सैर त ॾींहं जो थींदो आहे। अॼुकल्ह त लाइट आहे जो सैर रात जो बि थींदो। अॻु में त ॾीआ हूंदा फानूसा हूंदा। अॻु में सैर ॾींहं जो न थींदो रात जो रात जो न थींदो ॾींहं जो थींदो। पर महबूब करीम कायनात जे सरदार खे अल्लाह ताला तो फरमाए महबूब तोखे मां सैर तो करायां पर रात में छा में थोरो वरी आवाज़ ॾाढा चओ सुभान अल्लाह। अर्ज़ ई आहे इंसान जी हयाती तमाम थोड़ी आहे। इंसान कब्र जो मेहमान आहे। कब्र हिकु कीड़नि जो घर आहे। कब्र हिकु कीड़नि जो चओ कब्र हिकु कीड़नि जो घर आहे। ये महल मिली आहे वरी न मिलन। महल मिली आहे वरी चओ वरी न मिलन। ऐं ही कहिड़ो महीनो आहे? शोबान महीनो। कहिड़ो महीनो आहे? हिन शोबान जी 5 तारीख़ ते पाक हुसैन जी विलादत थी आहे। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। ईअं हो रहा न वॾी आवाज़ सां चओ सुभान। ऐं हिनखे जेको अॻिलो महीनो गुज़रियो न उहो रजब शरीफ़ जो कहिड़ो
रजब शरीफ महबूबन करीमन कायनात जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको रजब शरीफ जे महीने में या शोबान जे महीने में रुगो हथ खणंदो न त अल्लाह ताला उन गंदे खे कोन ॾिसंदो, उन जी दुआ क़बूल करे छॾंदो। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। जे चवंदा आहिनि त साईं तव्हां चओ था त महबूब मेराज कयो, छा कयो? मेराज कयो त पोइ इन आयत करीमा में त साबित आहे त महबूब करीम हाज़ुर नाज़ुर न आहे। पोइ तव्हां सुबह कीअं था चओ त महबूब हाज़ुर नाज़ुर? तव्हां पाण ई त चओ त महबूब हाज़ुर नाज़ुर न आहे, वरी चओ त हाज़ुर बि आहे। मूं हिकिड़े ॾींहुं ते तकरीर कई पंहिंजे मदरसे में, त पोइ हिकिड़े चिठी ॾिनी त साईं हिन जो जवाब त ॾिजो। उहा मिशका शरीफ जी हदीस पाक हुई। ॾाढा सुभान अल्लाह तो ॿुधाई। उहा खणी आयो त साईं हाणे ॻाल्हि ईअं आहे त अवां सुनी था चओ त महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया। हिन हदीस पाक में त ईअं आहे त हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त महबूब हिकिड़ी पलक बि मूंखां परे कोन थिया, मूंसां गॾु आराम ई हुआ बिस्तरे। हाणे पोइ तव्हां सुन्नियुनि ते एतबार कयो या अम्मा आयशा सिद्दीक़ा थकिजी वियो? थोरा अञा वॾे आवाज़ सां इश्क में मस्त थी सुभान अल्लाह। वरी हिकिड़े मूंखे सवाल कयो साईं ॻाल्हि ईअं त तव्हां चओ था त महबूब करीम मेराज ते विया, ठीकु आहे महबूब मेराज ते विया, पोइ भला महबूब मेराज ते जो विया त पोइ निमाज़ कीअं पढ़ाई? वरी मूंखे पतो पियो करे साईं ॿुधायो त भला हज़रत अबू बकर पढ़ाई या अली पाक पढ़ाई? मूं चयो अली ऐं अबू बकर खे कहिड़ी ताक़त आहे? रसूलुल्लाह ख़ुदा जे दीदार में हुजे, महबूब हुयो ई कोन, रहमत हूंदी ई कान त जान कान हलंदी। ॾाढा ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। छो जो रहमत अचे त जान हले न, रहमत अचे त जान हले न। महबूब करीम विया ई मथे त जान बीह रहियो न, त अबू बकर खे कहिड़ी ताक़त आहे जो निमाज़ पढ़े? अबू बकर हिक जॻह ते बीह रहियो। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। पर उन वक़्त त अञा निमाज़ मिली कान हुई। ॾाढा ॾाढा मोहम्मद शरीफ ॾाढा सुभान अल्लाह। उन वक़्त त निमाज़ अञा मिली कान हुई ऐं अबू बकर कान पढ़ाई। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। तवज्जो, महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो हे ईमान जे बचाइण जूं ॻाल्हियूं। हिकिड़े ॾींहुं असां बाबा साईं सां मदीने पाक में वेठासीं। पोइ वेठासीं त हिकिड़ो बाबा साईं वरी छा कयो जो उते बाबा साईं हीअं पाण फरमाया बा हाणे मां तमामु पोड़ो थी वियो आहियां ऐं मां हिकिड़ो तफ़सीर थो लिखां, चवां थो त तफ़सीर लिखां त जीअं मुंहिंजा मुरीद पढ़नि था उन्हनि जी क़बर हशर। ॾाढा चओ सुभान अल्लाह। उहा सींगार जी पढ़ी बसि ईअं काई शामर्दा शाबाशा बाबा साईं जो ईअं चयो त अञा वेठा हुआसीं बाबा साईं सां। त बाबा साईं अञा पेन पनो खयो त हिकिड़ा ॿ टे मुला बाबा साईं जी चौधारी भेली आहे। असां तोखे सुवाल करण आया आहियूं। बाबा साईं उन्हनि ॾे ॾिठो त बाबा साईं फरमायो त भाइयो तव्हांखे ख़बर आहे त मां त पढ़ियल ई न आहियां। बाबा साईं वरी सदाईं आजिज़ी फरमाईंदा। पोइ बाबा साईं हिते दुनिया ते काथे पढ़ियो? हिते दुनियावी उस्तादनि वटि पढ़ियो ई कोन, हुते पढ़ियो। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। त असांजो मुर्शिद हिते काथे पढ़ियो? अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिन जॻह ते मुर्शिद करीम हिते वेठा, हिते हेठि तॾे ते पंजाब जा मुरीद आया। पंजाब जा मुरीदनि सां बाबा साईं इलाही कचहरी फरमाईंदा। पर ईअं बाबा साईं पंजाबनि सां कचहरी पंजाब जे मुरीदनि सां कंदा त पोइ पंजाब में वेंदा त पोइ चवंदा त उहो साईं सैयद आहे जेको पंजाबी सैयद आहे। पोइ उहे चवंदा न साईं साईं सिंध जो आहे। जो एॾी घाटी साईं पंजाब जी थो ॻाल्हाए। को कुर्बान वञा बाबा साईं जा लफ़्ज़ पाण फरमायूं था बा असां हेॾे तवजो कजो। बाबा साईं फरमाईंदा हुआ त असां सिराइकी ॿोलीअ सां तॾहिं प्यार कंदा आहियूं जो ख्वाजा फरीदनि साईं जी। ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह। पाण फरमायो उर्दू ॿोलीअ सां तॾहिं प्यार कंदा आहियूं जो इमाम मोहम्मद रज़ा साईं जी आहे। पंजाब की ॿोलीअ सां तॾहिं प्यार कंदा आहियूं जो हज़रत मेर अली गोलवार शरीफ वारे जी आहे। सिंधी ॿोलीअ सां तॾहिं प्यार कंदा आहियूं जो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी आहे।
इते रड़ करे तो सुभान अल्लाह चवे हा ना। वो बाबा साईं ने ते तकरीर पिया ॿुधनि उर्दू में तकरीर हुई बाबा साईं उर्दू में वो तकरीर हीअं ॿुधनि पिया वेठा त मूंखे चयो जीलानी आहे कंहिंजी कैसेट आहे ॾाढी भली आहे त मूं वरी अर्ज़ु कयो मां वाहे अवां जी आई आहे चई त न न वरी ईअं खिलिया पिया मां चयुमि त बाबा साईं फरमाइनि था त मूं इहा कंहिंजी कैसेट आहे इहा पुछनि था त मां वरी पुछियुमि वाहे हीअ त अवां जेकी कराचीअ में न करे त पाण लफ़्ज़ फरमायूं अलाह जी ज़ात जो कसम आहे विसरनि नथा पाण फरमाए था भाउ मां तकरीर कंदो आहियां त पोइ अता थींदी आहे ऐं मूंखे ख़बर ई न आहे त मां इहे लफ़्ज़ कीअं कयां मां तकरीर कंदो वेंदो आहियां मूंखे अता थी वेंदी आहे तव्हां ॾिठो त साईं सैयद खिदर हुसैन छा हिते तकरीर कई त अलाह जी ज़ात जो कसम आहे त सैयद आशिक़ अली शाह जॾहिं मिंबर ते वेंदो तकरीर कंदो त हुसैनी जलवा नज़र ईंदा जॾहिं पाण स्टेज ते हेठि ईंदो त साईं मुर्शिद आशिक़ अली शाह जा हसन पाक जा जलवा नज़र ईंदा ॾाढा ॾाढा बिल्कुलु चओ सुभान अल्लाह अख़बार मूं वटि पई आहे अख़बार मूं वटि पई आहे मियां शबीर मंदई अख़बार में वटि पई आहे हक़ बाऊअ ते दादी नशीन असांजे बाबा साईं मुर्शिद आशिक़ अली शाह जे लाइ लेख ॾिनो चई त हाजी साहब अली नवाज़ थोरो हेॾे तवजा ओ लेख ॾिनई त हक़ बाऊअ ते दादी नशीन उन लेख ॾिनो त जेको असां किताबनि में अल्लाह जे वलीअनि जो शान पढ़ियो आहे त उन खां वधीक पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह में जो शान हो सुभान अल्लाह इते हो रहा सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह इयं न थोरो अञा वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह उन खां वधीक पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जो शान हो आई वरी उहा अख़बार में वटि पई आहे टिनि अख़बारनि में आयो नवाए वक़्त में जंग में सोभ अख़बार में इन टिनि अख़बार में आयो पर उहे अख़बार बि मूं वटि आहिनि ऐं उन में अॻिते थो लिखे त पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह हर शइ जानी माली रसूलुल्लाह जी दीन तो हर शइ लुटाए छॾे हर शइ फिदा करे छॾे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं को वठी बाबा साईं होश संभालियो न हेॾे तवजह कजो मां उहे आशिक़ो जॾहिं को वठी बाबा साईं होश संभालियो न त कफन गीच में पाए रसूलुल्लाह जे दीन जो झंडो खणी हलिया तव्हां ते जन्नतुल बचा ताईं साई न सुभान अल्लाह साई न बचो पाण निंड मुरीद निंड पिया हूंदा हुआ बिस्तरनि ते मुर्शिद आशिक़ अली शाह निंड कंदो गाॾीअ में ॿिया मुरीद लटा मटींदा हुआ पंहिंजे घरनि में पर मुर्शिद आशिक़ अली शाह उहे लटड़ा बि पंहिंजा उन गाॾीअ में मटींदो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे पाण फरमाईंदा त अबा मूंखे एतिरो जाॻो आहे जेकॾहिं मां ॿियो कमु कयां हा त मुंहिंजूं रगूं फाटी पवनि बाबा साईं निंड न कंदा हर वक़्तु पाण दीन जो जज़्बो हूंदो हो ऐं बाबा साईं फरमाईंदा मां जॾहिं तकरीर कंदो आहियां न के गुस्ताख़ रसूल ते मुंहिंजी नज़र पइजी वेंदी आहे त मां जग पाणीअ जो पी वेंदो आहियां एतिरी तकलीफ़ ईंदी आहे मूंखे ऐं बाबा साईं जे लाइ उन हक़ बाऊअ जो दादी नशीन उहो जेको लेख ॾिनो त पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी पाण पंहिंजे मसलक ते गैरतमंद हूंदा पंहिंजे मसलक ते गैरतमंद हूंदा और पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह हिकिड़े ॾींहुं असां सां गॾु सदर पाकिस्तान परवेज़ मुशर्रफ जे साम्हूं पाण मुर्शिद आशिक़ अली शाह खे तकरीर जो वारो आयो त पाण सदर पाकिस्तान में इशारो करे पाण फरमाए सदर पाकिस्तान उन जे सदर पाकिस्तान जे आगे पाण बेधड़क थी करे रसूलुल्लाह जे दीन जो पैगाम ॾींदे पाण सदर पाकिस्तान में इशारो करे पाण फरमाए त बावज़ बुलंद सदर पाकिस्तान तू भी जो सलातो व सलाम अलैका या रसूल हाथ में करी सुभान अल्लाह जो बाण ये लफ्ज़ फरमायो अस्सलातु व सलाम अलैका या रसूल त सदर पाकिस्तान जे लफ्ज़ उन्हनि मां चपन में आवाज़ आई अस्सलातु व सलाम अलैका या सुभान अल्लाह अस्सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह इया थोड़ी आहे असांजे मुर्शिदनि वज़ीरनि ताईं एमपीएन ताईं एमएनएन ताईं सदरनि ताईं असांजे मुर्शिद जो फैज़ आहे पर तव्हां ॾिठो
मुर्शिदाश कलिशा जॾहिं साउथ अफ्रीका में वियो हिकिड़ो तो असां बेनमाज़ी नमाज़ी नथा करे सघूं, बेहया हया वारो नथा करे सघूं, बेदीन दीनदार नथा करे सघूं। जॾहिं बाबा साईं मुर्शिदाश कलिशा साउथ अफ्रीका में वियो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे त 145 अंग्रेज मुसलमान या मज़ाक थोड़ी इहो दस्तगीरी फैज़ हो। चो इहो दस्तगीरी फैज़ हो। पर मुर्शिदाश कलिशा तॾहिं त सम्झो पाण फ़क़ीरीअ ते फ़ख्र कंदा हुआ, जेको मुरीद हूंदो त सीने सां लॻाईंदा हुआ। पर अल्लाह जी ज़ात जो कसम जेके मुर्शिद सीने सां लॻायो त ज़िंदगी उनजी भले गुज़री वञे पर दस्तगीर इश्क जड़ ॾेई छॾे। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। ईअं हो रहा न वॾा भाषा बाबा साईं मुर्शिदाश कलिशा जो उहो फैज़ हो। मां हाणे वियुसि मदीने पाक, हिकिड़ो सैयद हो, मूंखे चयो कि साईं हाणे ॻाल्हि आहे त हाणे मदीने पाक जी मिटीअ जो कसम आहे त तव्हां नीकरनि खां हाणे दुआ न घुराईंदा, बसि तव्हां नीकरनि खां दुआ न घुराईंदा। मां ॾिसां पियो त रोई बि पियो बाबा साईं जे मोहबत में ऐं ॾके बि पियो ऐं वरी इहे लफ़्ज़ बि चवे त मोहम्मद हाशिम साईं मां जो उन ॾे तवजो कयो त चवे छा थो। उन चयो हे ॾिस साईं हे मदीने पाक जी मिटीअ जो कसम आहे वाइदो था कयो त तव्हां नींगरनि खां दुआ। हाणे जंहिं मुर्शिदाश कलिशा जी दस्त बैत कई न ऐं मुर्शिदाश कलिशा जा हथ मिलायो उन नौकरनि खां दुआ घुराईंदासीं, उहे ॿियो न चवनि त मुंहिंजा मालिक मुर्शिदाश कलिशा जो सदको असांजी दुआ क़बूल कर, दुआ क़बूल कर। ॾाढा ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। पोइ यार इन ॻाल्हि ते नाज़ न आहे त ॿियो छा। पर हूअं जेकॾहिं मदीने पाक जो नालो खणे न खणे हाणे त ज़रूरु खणे। हाणे जेकॾहिं मोहम्मद सिद्दीक़ खां पुछा कर चवंदो त भाई असांजो मुर्शिद मदीने में आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हे एजाज़ अहमद कादरी वेठो आहे, बाबा से मुर्शिदाश कलिशा आख़िरी जलसो मूंसां इन मीरपुर माथेले में 6 काफ़िर मुसलमान कया। बाबा साईं हलंदे काफ़िर मुसलमान कंदा कॾहिं पंहिंजो एतिरो ताईफ़ न करायो। जॾहिं बि को करामत पेश कंदो साईं मूंखे 10 साल थी विया 20 साल थी विया साईं मां बेऔलाद हुयुसि, मूंखे बीमारी न छॾींदी, जॾहिं तो हथ खया तावीज़ ॾिनो बीमारी हली वई। पाण फरमाईंदा ख़बरदार इहा मुंहिंजी करामत न आहे, इहा मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर। ॾाढा चओ सुभान अल्लाह। इहा हेड़ा न वॾा भाषा इहो त मुर्शिद जो फैज़ आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। इहा हो रहा न वॾा भाषा चओ। अॼु हिकिड़े दस्तगीर जे यारीअ में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, मुरीदनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, मिंबर ते वेही मुर्शिद जो कसम खणी थो ॻाल्हि कयां त मुर्शिदाश कलिशा जो मुरीद को फैज़ खां ख़ाली कोन्हे। ॾाढा सुभान अल्लाह त चए न। अञा वॾा भाषा जॾहिं साईं सरदार अली शाह बादशाह ऐं साईं मीरा शाह बादशाह आख़िरी टाइम ते बाबा साईं सां गॾु हुआ त बाबा साईं फरमान पिया बाबा इहो महबूब जे रोज़े ॾे मुंहुं कर त मां दुआ घुरां। पोइ पाण मुरीदनि जे लाइ मुंहिंजा मां मुंहिंजे मुरीदनि जी बि पारत अथई, मुंहिंजे बचनि जी बि पारत अथई। मुंहिंजे मुरीदनि वरी ईअं 10 क़दम हलनि वरी महूअ जे गुंबद खिदरा ॾे करे ऐं हथ खणनि, वरी मुंहुं ओॾे चेहरो मुबारक करे वरी हथ खणनि। पोइ वरी पाण फरमाए था बा ॻाल्हि ॿुधी छॾियो त मुंहिंजे मुरीदनि जा नस्ल त उन्हनि जा आबाद न पर मुंहिंजे बचनि खे फैज़ छा, मुंहिंजे ॾोटनि पोटनि खे बि फैज़। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असांखे यकीन आहे त इज़राइल खे कहिड़ी ताक़त आहे जो बाबा साईं जो साह करे। इन इज़राइल बि बाबा साईं खां इजाज़त वरिती हूंदी, इज़राइल भी इजाजत वठी हूंदी, छो जो अल्लाह जा वली मरंदा न आहिनि, हिकिड़े घर खां ॿिए घर मुंतकिल थींदा आहिनि। औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून दारुल फना इला दारुल फता, हिकिड़े घर खां ॿिए घर मुंतकिल थींदा। बाबा से मुर्शिदाश कलिशा जॾहिं महबूब जी ज़ियारत कई न, पोइ उन महिल बाबा साईं जॾहिं रूह मुबारक परवाह कयो त बाबा साईं जी दिस्तार पातल हुई।
मत को दुश्मन चवे त मां बाबा से मुर्शिदास अली शाह जी दस्तार मुबारक माना हिन जान में पाण सबूत ॾेई ॾेखारियो त मुंहिंजा मुरीद आहियो त तव्हां बि दस्तार सां अहिड़ो प्यार कजो जो मां वञा थो त बि ताज पाई थो वञा। तव्हांखे सीटनि में मोबाइलनि में भरियल आहे मुर्शिदास अली शाह जो जॾहिं रूह मुबारक परवास थियो आहे त अल्लाह जी ज़ात जो कसम आहे त दस्तार मुबारक अहिड़ी ज़ोर सां ॿधल आहे जो पंहिंजी दस्तार मुबारक ॿधल आहे उते नाने जो दीदार पंहिंजो बाबा साईं जो हथ मुबारक हीअं हो हथ मुबारक ईअं हो हे हथ सिधो उहे तो जॾहिं सिपाही आया उन्हनि हथ खे सिधो करण जी कोशिशि कई त हथ सिधो न थी फकीर रुस्तम कादरी जन चवनि पिया त असां मुर्शिद जे हथ खे वठी ईअं सिधो कयूं त वरी सिधो थी मुर्शिदास अली शाह बाबा साईं जो अखरी मुबारक जॾहिं को हीअं हिन जान में लाॾाणो थींदो आहे न फौत थींदो आहे त पोइ इज़राइल अलैहिस्सलाम हीअं साह कढंदो आहे त उहो इज़राइल खे हीअं ॾिसंदो आहे हीअं ॾिसंदो जो आहे त इज़राइल अलैहिस्सलाम हीअं साह कढियो आहे हीअं नक में जॾहिं कढ त हीअं अखियूं ते पटियल ई हूंदियूं इज़राइल हले वञे अखियूं ते पट को बि इहो शख़्स न आहे त अखियूं बंदि करे सघे ईअं को बि पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मुर्शिदास अली शाह बाबा साईं जूं अखियूं मुबारक हीअं ज़ोर सां बंदि थियल हुयूं त फ़क़ीर पिया चवनि चवनि साईं अल्लाह जी ज़ात जो कसम असां सम्झूं था त बाबा साईं मुर्शिदनि करीम ॼण भोग था कनि अलाए इम्तिहान था वठनि अलाए छा मुर्शिदनि करे ऐं उते मदीने पाक जे माण्हुनि ॻाल्हि कई त जॾहिं बाबा साईं मुर्शिदास अली शाह जो जनाज़ो मुबारक थियो न त उहो 5:55 मिंट थियो मस्जिद नबवीअ में मदीने पाक में थियो पर जॾहिं जनाज़ो मुबारक खजी हलियो त मुर्शिदास अली शाह जे जनाज़े मुबारक मां आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह बाबा बिल्कुल सुभान अल्लाह का ये हो रहा है बड़ी आवाज सुभान अल्लाह दस्तगीर आशिकाई ने अजमत है दस्तगीर तवज्जो माने तो असा के देख समझाए तो दस्तगीर जा मुरीद गाल याद कर छो जो दस्तगीर जो दर वठंदो आ ना उन के महबूब जो दर नसीब ये नसीब न थींदो आहे हिकिड़े बाबा साईं ॾे चोराए मोकिलियो साईं से हाणे ॻाल्हि ईअं आहे त तव्हांखे एतिरो त न वेंदा कयो न मदीने पाक से घणी वञण सां सिक घटिजी वेंदी आहे त बाबा साईं जो जलाल पाण फरमायो त उहो ख़लीफ़ो हिते हिकिड़ो बुज़ुर्ग सॾाईंदो आहे हुनजो ख़लीफ़ो हिते आहे नालो कोन थो खणा तव्हां सुञाणींदा हूंदव साईं बाबा साईं चई हाणे तव्हां घणो न वञो सिक घटिजी वेंदी आहे त बाबा साईं जन फरमाए त वञी पंहिंजे पीर खे चइजा त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं मौला अली मुश्किल कुशा मदीने वारे साईं सां गॾु रहिया उन्हनि जी सिक घणी ॾाढा दिलि खोले सुभाणे उन्हनि जी सिक घणी घटी त उहो ख़ामोश पाण फरमाए उन्हनि जी न घटी त अॼुकल्ह जी कीअं घटी अरे असां हिते हूंदा आहियूं त मूंखे बजना वठी हलंदा बाबा साईं मुर्शिदनि करीमनि फरमाए मां मदीने पाक में हीअं कदम रखंदो आहियां मां ठीक थी वेंदो मूंखे प्रेरायो त मां भॼी बाबा साईं जो प्यार ई मदीने सां ॾाढा दिलि खोले चयो सुभान अल्लाह इहा हो रहा न वॾे आवाज़ सां तवज्जो बाबा साईं खे हिकिड़े चयो साईं हाणे ॻाल्हि आहे उते सवाल करण आया बस इहा ॻाल्हि करे पोइ हिकु हिन रजब शोभान महीने जी ॻाल्हि करे पोइ वरी दुआ ठाहे पोइ वरी मुर्शिदनि करीमनि जा शहज़ादा ईंदा त ईअं दीदार कंदासीं दिलि ठरी पवंदी ॾाढा दिलि खोले चयो सुभान अल्लाह ईअं हो रहा न अञा वॾे आवाज़ सां हे तवज्जो सां ॻाल्हि ॿुधजो ईमान जे बचाइण जी ॻाल्हि आहे साईं ईमान जे बचाइण जी गुलाम साहब पोइ बाबा साईं खे चई हाणे ॻाल्हि ईअं आहे त मदीनो पाक आहे हिन ॻाल्हि ते केतिरा ई माण्हू असांजे सुननि खे साधन खे फेराईंदा हाणे ॻाल्हि ईअं आहे त तव्हां चओ था त हिते सलात पढ़ो मदीने पाक में त सलात आहे की पोइ हाणे मदीने पाक जहिड़ो शहर आहे त पोइ तव्हां सलात कुर्बान वञा बाबा साईं हिकिड़े ॾींहुं वेठा त इहो ई सुवाल वरी उहे खणंदा त असां अॻिते थियासीं ॾिसूं त मुर्शिद करीमनि खे जवाबु कहिड़ो था ॾियूं बाबा साईं खे चयूं साईं त हाणे ॻाल्हि ईअं आहे त तव्हां उते सलात पढ़ी आज़ान ॾींदा बाबा साईं फरमाया हा त उन चयो साईं पोइ मदीने पाक में आज़ान तव्हां करे ॿुधी आहे बाबा साईं फरमाया हा सलात आज़ान ॿुधा चइसि पोइ सलात पढ़नि था बाबा साईं फरमाया न चइसि पोइ दीन हितां शुरू थियो दीन ॻाल्हाए दीन हितां शुरू थियो मदीने पाक पोइ दीन हितां शुरू थिया हिते सलात कान्हे का ऐं पोइ तव्हां उते छो पढ़ंदा हो
बाबा से हीअं ॾिसी उमाल खड़ी चंबे मां वटि ये वठी पाण पर होॾे ॾिसो होॾे ॾिसो हा हीअं जो ॾिठई त बाबा से हीअं फरमायो ॾिसो दीन हिते शुरू थिया पर पेशवाम खे पटको कोन्हे दीन हिते शुरू थिया पेशवाम खे पटको कोन्हे त हुन उमाल त चयो सही ॻाल्हि इहा आहे त इहो पटको त रसूल जी सुन्नत आहे न पोइ तूं ॿधे या न ॿधे त बाबा से हीअं फरमायो हा हा इहो त रसूल जी सुन्नत आहे सलात त ख़ुदा जी सुन्नत आहे सुभान अल्लाह खुदा की सुभान अल्लाह वो अबा नसीब अपना अपना तो सलात के नसीब थे या न थे तो अल्हम्दुलिल्लाह सलात ये पढ़न या न पढ़ असा पढ़ंदा हे पे दोस्तार मुबारक भी के नसीब थे या न थे असा दादा दिल खोले चो सुभान अल्लाह हीरो नंदा बाबा से ने एक दी मरी हिया पाण बेटा ओ हिया दिठो हां उए हमरा सवाल पे बाकी जो ने आने गाली दादा भला पर हिकड़ी गाल ता सुनन जी मुखे न वणंदी केड़ी दे जो ता न चंदा त कलंदर तू पुट दे ओ दस्तगीर तू पुट दे बाबा संगन फरमाया था अबा ये अल्लाह वारा पुट दींदा दादा चो सुभान अल्लाह वारा पुट दींदा छो जो अल्लाह जो इज्जत उन्हनि खे मिलियल अल्लाह जो इज्जत उन्हनि खे मिलियल पाण बरो ये अल्लाह वारा पुट दींदा जेको जो वञी चवंदा न त कलंदर तू पुट दे अल्लाह जो उन्हनि खे इज्जत मिलियल उहे ॾेई छॾींदा त उते ई वेठा थे त वरी उन वरी मुले मूंखे न पियो सुञाणे त साईं जो नींदर आहे छोटो उतो तूं पाणी त पिया छो जो वरी ॿिया फ़क़ीर जेके वेठा उहे वरी हे फ़क़ीर का बि अख़र जन वरी अछी ॾाड़ीअ सां हुआ त वरी उन्हनि खे वरी उन्हनि चयो त हाणे नंढो आहे वरी मूंखे चयो छॾो त तूं पाणी त पिया त बाबा साईं उमाल खां हमिलो कर बाबा साईं फरमाए हे अल्लाह हुआ छा जो पाणी पिया हे अल्लाह हुआ छा जो पाणी पिया त उन हीअं ॾिठो बाबा सिंगन फरमाए त न साईं अल्लाह तो बाबा सिंगन फरमाए त हे पानी कीअं पिया पानी त अल्लाह पीआरींदो आहे तो पाण फरमाए त हे जेकॾहिं पाणी पीआरे सघे थो त दस्तगीर पुट ॾेई सघे ॾाढा दिल खोले चओ सुभान बाबा सिंह फरमाए ईअं कोन चवंदा त तूं पाणी पीआर तूं मानी खारा तूं पाणी पीआर कोन चवंदा हैरान थी वियो मां सवाल त वॾा तव्हांखे खणी आयो तो पर अलाए कीअं तव्हां फेरी था वञो सही ॻाल्हि पोइ बाबा सिंगन फरमाए न भले तूं पुछो बा ॼाण मां पढ़ियल त पोइ बाक़ी तूं सवालनि जा जवाब ॾींदो त वरी बाबा सिंह खे चवंदे हाणे ॻाल्हि ईअं आहे ॿी ॻाल्हि न हाणे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि भई मां पाण कलंदर ते ॾिसो हिकिड़ा माण्हू उते सजदा पिया कनि तव्हां जेके सुन्नी आहियो न ॾाढा भला हो पर जेके इहे तव्हांजा सुन्नी सजदो था कनि न त इहो सही न आहे पोइ बाबा सिंगन फरमाई इहे असांजा सुन्नी न आहिनि छो जो असां अलाह वारे खे अलाह न सम्झंदा इहे दूसरी कंपनीअ जे पैसनि ते एजेंट छॾियल आहिनि इहे अची सजदा कंदा न त जीअं माण्हू असां में माइल कनि भई असांजा न आहिनि इहे दूसरी कंपनीअ जा पैसनि ते एजेंट अथनि अल्लाह जी ज़ात जो कसम असां सुन्नी उहे आहियूं जो दीन खे दुनिया ख़ातिर न विकिणंदा सुभान अल्लाह दीन खे दुनिया ख़ातिर न विकिणंदा आहियूं दीन खे दुनिया ख़ातिर न विकिणंदा आहियूं बाकी मुर्शिद आशिक़ अली शाह फरमायो बाबा सिंह फरमाया हा भाई ये दूसरी कंपनी जा पैसनि ते एजेंट छॾियल आहिनि पोइ इहे सजदा न कंदा त हिन जो ॿियो कमु आहे ई कोन ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह त वरी हीअं कई हेॾे तवजा हीअं जुती खणी चईंदे मां ॿुधो आहे त मुर्शिद आशिक़ अली शाह खे उहो जादू आहे न त तूं मूंखे बि न पेरे छॾी बसि जुती खई वरी ईअं कई खड़ी बाबा साईं खे चई चए थो त पढ़ियल ई कोन लॻो त मुफ़्ती थियो आहे मां जिब्राइल आहियां जिब्राइल अकेलो आहियां ॿियो बि कोई गॾु ठही त जिब्राइल चयो माई आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां मदीने वारो साईं गॾु मदीने वारो साईं गॾु त मुस्तफा जे लाइ दरवाज़ो खोलियो महबूब था फरमान पहिरें आसमान ते विया ॿिए आसमान ते सभु नूरी मलाइका इस्तक़बाल जे लाइ अची विया पूरो गिलमान इस्तक़बाल जे लाइ अची विया त हिकिड़ो जेको सते आसमान ते नूरी मलाइक हो उन चयो महबूब करीम बैतुल्लाह का बैतुल मुक़द्दस हलंदा बैतुल मुक़द्दस का बैतुल मामूर ईंदा सिदरतुल मुंतहा ते वेंदा त सतो आसमान गुज़र कंदा तेसि ताईं ॿ रकातूं नफ़िल पढ़ा घणा पर वॾा सॼा हिन अल्लाहु अकबर कई अल्लाहु अकबर
अल्लाह अकबर। जॾहिं हीअं अल्लाह अकबर जो कई त उन वक़्त महबूब करीम कायनात जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह का बैतुल मुक़द्दस थी विया। बैतुल मुक़द्दस था हे सत आसमान जो नूरी मलाइक जेको पाण तख़्त ते वेंदो 70,000 नूरी मलाइकनि खे आदर सां हलाईंदो। अल्लाह जी ज़ात जो कसम मदीने वारो सही तो गुज़र करे अञा मथे जो महबूब करीम था फरमाए कॾहिं मां सिदरतुल मुंतहा ते हे अञा नस्ल में हो मां मथे गुज़र कई हले ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब अञा अञा वरी आवाज़ मां मथे जो वही तो जिब्राइल खड़ी हथ मथा ओ साईं साईं छा है जिब्राइल छा है से मुंहिंजी हाणे हद ख़त्म थी वई बस मुंहिंजी हद ख़त्म के जब नाम तो जिब्राइल उस्ताद जिब्राइल से रस्तो पियो देखे जिब्राइल अलैहिस्सलाम से करे या रसूल अल्लाह मुझे हद ख़त्म मदीने के ताजदार अरब के आधार यतीम के यार गरीब के गमखार पर हां हां जिब्राइल इन्हें जे करे रब्बुल आलमीन को प्यारे न तो को चले रास्ते पे न खाए न तो चोरियों को 15 सदी से मुसलमान चले तो मदीने वाले साल से रास्ते पे न जिब्राइल जाते तुझे उल्टा ना मुस्तफा जी सुभान अल्लाह जिब्राइल भी है जिब्राइल भी है मदीने वारो सही तो मथे जिब्राइल जो हिकिड़ो पर भी मथे इंच भी मथे हलंदो पर सड़ी वेंदा मदीने वारे सही फरमायो तो जाके तुंहिंजी इंतहा मां मुस्तफा जी इब्तिदा जिब्राइल तूं भी अञा मां मथे छो जो मुंहिंजो सफ़र ई हाणे शुरू थियो सफर ही हाणे त मदीने वारे साईं तो फरमाए मूंखे आवाज़ आई उदनी जा मोहम्मद उदनी जा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्रत ऐनी बिक या रसूल मदीने वारे साईं तो फरमाए ज़मीन आसमान जो मुफ़ासिलो घट मुंहिंजो कदम अञा मथे मदीने वारे साईं तो फरमाए मां हिकु आवाज़ आयो तो फिजा मोहम्मद महबूबा हीरो मां भी दिल में ख्याल करूं तो छू बियारे छाजे करे बियारे रब पाक का आवाज आयो अन रब की यो सली तुझो रब तो के सलात इया ना हो या ना बड़ी आवाज तुझो रब तो तू भी सलात पढ़ंदो मां भी सलात पढ़ंदो आहियां मदीने जो ताजदार तो फरमाओ अल्लाह की ज़ात जो कसम अस्मा सलाती अहले मोहब्बती वारिसन जेको मोहब्बत सां सलात पढ़ंदो मां मदीने वारे साईं जो मां कुंभ जे खतरा में ॿुधंदो आहियां वारिसन उनखे सुञाणींदो आहियां अन रब के यो सली तुझो रब तो ते सलात तो पढ़े महबूबा ता फरमाए वरी आवाज़ उदनी या मोहम्मद महबूबा ता फरमाए तमा उन मकाम पे पहुंचे अल्लाह की ज़ात जो कसम कदे मां सिदरतुल मुंतहा था कदे मथे पे लगा मेरे तवज्जो मदीने वाले साईं को फरमाए जाते जिब्राइल भी है नूरी मलाइका भी है सब नबी भी है उसे रफ की सवारी आई हे हजरत मोहम्मद राशिद रोज़ गली रहमतुल्लाह अलैह ताकि मक्तूबात शरीफ में लिखे तो ये रफ की सवारी हुजूर को पास बाबी ने सुनानी कुतुब रब्बानी के बाबू सबानी कदमन में चिंबड़ी गयो बाबू बकरी में मथे हला केरा सहमति जो बच्चो अब्दुल कादर है मातू जो अब्दुल कादर बच्चो है पाना फरमाए गौसे आजम ये गौसे आजम जो लक़ब के वली है ना के मुत्तकी है ना के नमाजी है ना के बुजुर्ग है ना महबूब सुबानी कुतुब रब्बानी करे ये ऐलान कयो कतमी हाज़ी हेरे तवज्जो कतमी हाज़ी अल्लाह रकबत कुल वलील्लाह मुझे कदम हर वली जो गर्दन जो मथा तो 70,000 मजमे मुझे महबूब दिलबर तुम्हें दस्तगीर जादे वेठो यार दोस्तों ने बस इको साउंड कोन हुआ लाउड स्पीकर कोन हुआ मुझे महबूब सुबानी तकरीर कयो कि आदि से बवर आवाज बतना ये 70,000 जो मजमे वाला कोई से बवर आवाज नहीं हुआ सुभान अल्लाह एरे तवज्जो
महबूब सुबानी को मेरा ये गाल बुधी छड़ियो पाण फरमाया तो कदम हाज़ी अला रकबत कुल्ली वलीला मुझे कदम हर वली तो 4000 वस्त का गोश्त था प्रेशर सैयद था उए भी गोश्त हुआ सब नहीं खड़ी तई तुझो गर्दन ते पर बिनी अखिन ते कदम हो जाए दस्तगीर सुने जने इहो ऐलान कयो ना पाण पांजो हिया घर को मुबारक लाखा लाहे पाण पुठी मुबारक मुरीदन ले दिनो त अल्लाह की जाति जो कसम मुझे दिल पर दस्तगीर जे पुठी मुबारक दे मदीने वाले सैयद कदम मुबारक था सुभान अल्लाह अतबत बड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं पुठी ते कदम किया ठांदा पुठी ते मां तो को पूछा तो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जा पत्थर ते कदम किया इब्राहिम अलैहिस्सलाम जा पत्थर ते कदम किया जाते मकाम इब्राहिम कयो वेंदो महबूब कई कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचरो दिलबर दस्तगीर जब यो ऐलान फरमायो कदमी हाज़ी अल्लाह रकबत कुल्ले वलीला मुझे कदम हर वली जो गर्दन ते बताए तो महबूब सुबानी कुतुब रब्बानी जो रुगो बगदाद वारन थोड़े जेके क़यामत ताईं वलीउल्लाह अम्मा जे बतन में हुआ जिनजा रूह हुआ सभनी मुझे दिलबर दस्तगीर जो आवाज ॿुधो जेके अम्मा जे बतन में हुआ उन्हनि भी गर्दन खणी झुकाया जैसा के गर्दन ते छाती अठ उन जे रूह जी आवाज ॿुधो जी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला फरमाया काबू ठाहे काबू जी दीवार उठाई उन जगह के जाते मदीने वाले सही जाते ये आयत मुबारक नाज़िल थी वकुल जाल हक वदातल बातिल इन्नल बातिल कान तहुका जब मदीने वाले सही हक आए तो बातिल की चेल सुभान अल्लाह मदीने वाले सही उन काबतुल्लाह शरीफ जो दीवार हजरत इब्राहिम उठाई अल्लाह ताला के वजह है तो मुझे मालिक ही वणाई दो अल्लाह ताला फरमाया इब्राहिम अलैहिस्सलाम वने थे तो मुझे मालिक मजदूरी दे अल्लाह ताला फरमाते जबल सोना करेगा जबल सोना करे जाए वाह मुझे मालिक तू मालिक जबल सोना तोखे वणियो आ काबतुल्लाह तो तोखे वणियो आ तो मजदूरी थोड़ी तक चली गई पर इया तवा सा न चो छो जो नबी के मजदूर या मिस्त्री न चइबो छो जो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी मुबारक चारी मदीने वारो सही बकरी चारीदा पर महबूब करीम कायनात जो सरदार जला अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए त ला तकूलू राइना मदीने वाले साईं जला रायना धना रखे चइबो रायना जी बम्मा ना हुन रायना मन रियायत रायना मन धनार मदीने वाले साईं जला अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए त ला तकुलू रायना मुझे मुस्तफा के रायना में केगा धनार न चो तमल चट न करे छरिया नबी के मजदूर या मिस्त्री ना बाकी रब सा जे करे उन जो कलाम हले उहा गाल करे सके सी दादी चो सुभान अल्लाह मुझा मालिक मजदूरी कदे ना अल्लाह ताला फरमाए छा मजदूरी है हाने मजदूरी घुरे अल्लाह ताला फरमाए तू घुर जाई अर्ज कहीं तो मुझा मालिक मां घुरा हाने इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज करे तो मुझा मालिक इया मजदूरी दे जो नबिन जो सरदार मुझे औलाद में हुजे इया मजदूरी इते थकेल सुभान अल्लाह इया हो रहा ना आजा बड़ी आवाज इया मजदूरी ने वो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ओ महबूब बचाओ मतियो जे को तो साथे बिना करे महबूब मिले वो इब्राहिम अलैहिस्सलाम घुरे तो मुझे मालिक ये महबूब मुझे औलाद में तो जी मां इब्राहिम अलैहिस्सलाम महबूब जो डाडो था तो दुनिया वारन में नबिन में मां वडी शान वारो मां नबी पाक जो डाडो अल्लाह ताला फरमाए दिनो मां दादा बिल्कुल जो सुभान अल्लाह ये हो रहा ना बड़ी आवाज महबूब करीम था फरमाए
सुन्नतना सततल्ला सत्तान काब को सैन आओ अदना मौन मकाम को बेकुफ जो रायत रब्बी भी आसम सूरत माता के प्रिय रब के सोनी सूरत में मिठे राजा राजा सुभान अल्लाह इते एकड़े आश का शेर के आके में बता ये थकल सुभान अल्लाह अन्या अन्या बड़े आवासा जब थे तो बनाई क्या खुदा ने सोनी सूरत मोहम्मद की, सोनी सूरत मोहम्मद की। हो आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की, जो तो कमाल हुस्न यूसुफ है, कमाल हुस्न जो कमाल हुस्न लज्जा चली गया बस यूसुफ है केॾो हुस्न जमाल यूसुफ जो। पर हिकड़ी जुलेखा हिकड़ी हिकड़ी जुलेखा तो असांजो प्रिय हो जेको झंग जा जानवर बि वण बि आहे दरगाह ते जे पांडरी जे बिना मिठा दादा दादा दिल खोले तो सुभान अल्लाह चेतो है आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की, चेतो कमाल हुस्न यूसुफ है फकत आशिक जुलेखा की, चेतो खुद खुदा जिसमें आशिक है वो सूरत है मोहम्मद की। ओ मुसलमानों, जब जन्नत के दरवाजे पे रोकेंगे तो हुक्म होगा, तो हुक्म होगा, तो हुक्म होगा जाने दो ये है उम्मत मोहम्मद की। सुभान अल्लाह। इतने आशिकों से जो तो क़यामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की। क़यामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की। उधर दीदार रब होगा, उधर सूरत मोहम्मद की। सुभान अल्लाह। हाथ में करी सुभान अल्लाह। का असा इस्तकबाल करे से दो बार से असा इस्तकबाल करे से दो बार से इस्तकबाल करे से चौथे बार से इस्तकबाल करे से पांचवे बार से इस्तकबाल करे से छठे बार इस्तकबाल करे से अल्लाह ताला तो फरमाए सत्य आसमान और फलन तकुन एले तुम अभी बचराती भी थे। मुझे मालिक मुख गलती थी भैया, मां को न थी फलन तकुन एले मैं भी बच्चे इस्तकबाल करी मुझे माल के इस्तकबाल न कर सकिया रब तो फरमाए इस्तकबाल न कई, इस्तकबाल न कई उठी नबी थे न मुझे माल का गलती थी। रब्बुल आलमीन तो फरमाए इन्हें की माफी लाए, इन्हें की सजा है। रब तो फरमाए व इज्जती व जलाली न तकी मन्ना वला तको कुन्ना इला यौमिल क़यामत और क़यामत की सजा। इते हो जा सुभान अल्लाह के रब करे सुभान अल्लाह तो जवाब दे अल्लाह अल्लाह तुमत करी सुभान अल्लाह। व इज्जती व जलाली न तकी मन्ना वला तको कुन्ना इला यौमिल क़यामत। इन स्क्रीन पे मेरे से मेरे दिसो एरे तवज्जो या पोडी साउंड बाजा दिल खोले तो सुभान अल्लाह। न तकी मन्ना वला तको कुन्ना इला यौमिल क़यामत। क़यामत तो को सजा दी दो क़यामत। मां तो तवा को पूछा गया था मलाए को करे छापो चौ चौ छापो करे नफल पे पढ़े छापो करे, छापो करे पढ़े नफल सजा, पढ़े नफल सजा, पढ़े नफल सजा। मैंने मुसाफिर किए तो इसके मुस्तफा का सवा नफल नफल मालूम बात दिल खोले सुभान अल्लाह के जवाब ये हो रहा है। मेरी आवाज़ मैंने में साबित किए तवज्जो मैंने में साबित किए अग्नि इबादत ना हो, अग्नि इताअत, अग्नि इताअत, अग्नि ताज़ीम, अग्नि ईमान, बोआ इबादत, बोआ इबादत, बोआ इबादत, अग्नि ताज़ीम, अग्नि ईमान, अग्नि इताअत। बेटी ने बड़े सैयदना रब्बा को फरमाया तू इताअत न करे सके, ताज़ीम न करे सके, इस्तक़बाल न करे सके और क़यामत की सजा। मलाइको इनका पर साड़े
जलायो वाह सरकार जो हुक्म जो पर जलाया मासूम नूरी मलाइका। अल्लाह ताला फरमाए आसमान में कदे को काफ जबल के पास ऊंधो चलायो खबर पए तो गुस्ताख रसूल जी सजा छापी दिया पढ़े नफल तो रुगो इस्तकबाल न करे तो मैं भी बर्दाश्त को बिठायो तो सही जो को चबे नबी असा जो है तो उन जो हशर चाहेंगे उन जो हशर चाहेंगे इन रुगो इस्तकबाल न करेगा को काफ जबल जो पास ऊंधो चलायो रड़ी तो करे मुझा मालिक माफी मुझा मालिक माफी मुझा मालिक माफी रब फरमायो आदम अलैहिस्सलाम 300 साल रनो माफी ननी मा तोखे माफी दी तोखे माफी दी 300 साल रनो आदम अलैहिस्सलाम जो तेरे बेहद के मोहम्मद अंतजरी खतियती मुझा मालिक माफ को तो करे भला मदीने वाले साईं को वास्ते से माफ कर मला के रोई मुझा मालिक माफ एकड़े दी तो असन पाक हुसैन जी विलादत थी इमाम हुसैन जी विलादत थी इमाम चौ इमाम लगे थन बड़ी आवाज तो इमाम अरे गति भी न चौदान तू तो इमाम हुसैन तो इमाम हुसैन जो जैसा हुसैन ही है हुसैन पाक जी विलादत थी मदीने जो ताजदार हंजम में खई लोडे सोडे हुसैन मोहब्बत में प्यार में बाबू बकरी चेहरे दे से पर इयो छा हुसैन छा अली आयो तभी मुस्तफा जी हंजम आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया वो अली बंदी पे जो लगाता था जब वो मारा तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था जिब्राइल अलैहिस्सलाम के अल्लाह ताला फरमा जिब्राइल वनी मुझे महबूब ॾिसंदे हुसैन जे प्यार में कीअं तो वेठो लोॾी पंज शोभाना हुसैन जी विलादत थी आहे मुबारक ॾई जिब्राइल अलैहिस्सलाम हीअं को काम जबल जे पासे ॾे गुज़र कयो हीअं जो ॾिठई त रड़ियुनि जो आवाज़ पियो अचे त हेॾा होॾा ॾिठई त काॾे इहो छाजो आवाज़ आहे छाजो आवाज़ आहे ॾिठई त हिकिड़ो नूरी मलाइको ऊंधो थियो पियो आहे वञी खई सॾे आलावाल ए आलावाल हिते थिया सत आसमान ते नूरी मलाइको है जिब्राइल ये गाल न पूछो रब्बुल आलमीन दमर जी पिया मैं भी बड़ी इस्तकबाल न कया बुधाई तो तू कादे जे त मां हुसैन पाक जी विलादत थी मदीने वाले सही के मरहबा चवण तो वञा रब जे तरफ तो जिब्राइल जी तामल वठी अल्लाह जो वास्ते थई थोरो दफ़ी महबूब खे इहो अर्ज़ कजा त मुझे ऐ पन्ने न ॾिस मुस्तफा रहमत लिल आलमीन पंहिंजे बच्चन ॾे ॾिस मूंखे माफ़ कर पंहिंजे बच्चन जो सदको माफ़ कर मने में साबित है त मुस्तफा जे बच्चन जो सदको माफ़ी मिलंदी आहे नूरी मलाइक ते चवे जॾहिं जो नूरी मलाइक आहे जिब्राइल अलैहिस्सलाम चयो त सही मालिक तुखे मरहबा थो चवे मोटे पे अर्ज करें फलानो नूरी मलाइक थे चवे हुसैन पाक जो सदको माफ़ी मदीने वाले सही फरमायो रहमत जो दरिया जो जोश हलिया वञी वठी अचे त माफ़ करे छॾिया जिब्राइल अलैहिस्सलाम वठी आए मुस्तफा जावे भूखी गई जिब्राइल अलैहिस्सलाम हले गए तेरे तवज्जो मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मलाइक ये सदाकत छाजे करे सही तू सब जाने थो मेहरबानी कर मदीने वाले साईं फरमाइश माफी हाँ सही इन हुसैन जो सदको हुसैन पाक जो सदको मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हां हीअ कर जेका परन वारी सड़ियल जगह थई न हेरे तवज्जो जेका परन वारी सड़ियल जगह थई न इहा हुसैन पाक जे कदमन का टक्कर लगाए अल्लाह की साथी जो कसम हुसैन पाक जे कदमन का अल्लाह ये टच कई तो उन वक्त पर्रा थी अल्लाह ताला के प्यारे हबीब फरमाए हां हां ए जिब्राइल ये नीर मलाक ये पर्रा हुसैन जो सदको काफी मा मुस्तफा जो सदको सुभान अल्लाह मन पे तो असांजा गंदा गुनाहगार हूं मन रब तो असांजे ऐबन खे न ॾिसे मुर्शिद आशिक़ अली शाह खे ॾिसे आमीन
ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह था माना उन जो सदको बख़्शे करे जिब्राइल अलैहिस्सलाम हाँ नूरी मलाक पर जो अची वियसि जॾहिं पर जो अची विया तो महबूबा फरमाए तो पर हुसैन जो सबको माफ़ी मां मुस्तफ़ा तो रब पाक फरमाए महबूबा मां कावड़े तुंहिंजे करे हेसि पोइ जेकॾहिं तूं राज़ी त मां अॻे राज़ी तो तू राज़ी तो मैं आगे राज़ी हाणे मदीने के ताजदार पे आशिक़ फरमाए जॾहिं तो तदा है वसीले फासला न तो चरखो को पे चले मालिक ने मदनी बंदे पे नंतर न्याज हले है पे जई हिक तीर दो बेली पाण बे पल्ले जो तो मूं वांगे नए सर चले तीन दिन से आ जेल चले पर तुझे ना है असाजो अज भाग बस तो बल्ले बल्ले जो तो री में जो रले तो रंग की रसूल अल्लाह सुभान अल्लाह बाबा दिल खोले सुभान अल्लाह जब रहे जब थे नागहा साकिन हवाओं में रवानी आ गई और चमन के पत्ते पत्ते पर जवानी आ गई और रहमत हक को यतायत को बहाना मिल गया अम्मा आमना को तुम तो कंजन का खजाना मिल गया हजरत हसनैन को बेमुसलमाना मिल गया हम गुनाहगारों को दर्शन का बहाना मिल गया कभी बुलंद आवाज़ सां पढ़ा थो जेके इहा नथो पढ़ा जेको मुर्शिद करीम वेठा हूंदा मां नथ पढ़ंदो मुर्शिद करीम हथ लॻाईंदा हुआ दस्तगीर गुलाम बुलंद आवाज़ सां पढ़ंदा इंशाअल्लाह ताला बुॾल बुॾो करी वञे तेरा खावान तेरे गीत गावा या रसूल अल्लाह तेरा खावान तेरे गीत गावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह तेरा खावा दस्तगीर गुलाम बुलंद आवाज़ पढ़ा तेरा खावा गीत गावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह हलीमा कभी थे कभी सरकार थे सुभान अल्लाह हाथ मत कर सुभान अल्लाह भैया तुम तो मेरे बुलंद आओ सुभान अल्लाह हलीमा कभी थे कभी सरकार थे केड़ी सेज तेरे लई सजावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह तेरा खावा तेरे गीत गावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह सरकार की आमद दस्तगीर गुलाम मां तो सरकार की आमद हिकमत मत करके मरहबा छा चवंदो मरहबा सरकार की आमद भैया थमके दस्तगीर गुलाम सरकार की आमद मरहबा हुजूर की आमद नूर की आमद जरा जोर से बोलो जरा ऊंचा बोलो शर्माना छोड़ो शर्माना छोड़ो मरहबा मेरा दिल भी ताज़ा है मेरे घर भी किसी आओ सुभान अल्लाह बिल्कुल तो सुभान अल्लाह मेरा दिल भी ताज़ा है मेरे घर भी किसी आओ तेरी रावा देवत पलका बिछावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह तेरा खावा मुझा मालिक जेको मुझे बुलंद आवाज़ सां पढ़ाई उनखे जल्दी मदीनो ॾेखारिया जेको आस्ते पढ़ाई उनखे देर मदीनो ॾेखारिया ॾिसो त केरु केरु थो हले मदीनो हलंदो न दस्तगीर गुलाम मदीनो हलंदो न ॾिसो केरु केरु थो हले तेरा खावा
तेरा खावा में तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद क्यों न मनावा या रसूल अल्लाह, तेरा खावा में तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद क्यों न मनावा या रसूल अल्लाह। सरकार की आमद मरहबा, सरकार की आमद मरहबा, हुजूर की आमद मरहबा, नूर की आमद मरहबा, आका की आमद मरहबा, जोर से बोले मरहबा, शर्माना छोड़ो मरहबा, तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह, तेरा खावा तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह। हे मिस्र वतन में दिल थरी दिल के सुभान अल्लाह। सुना है आप आशिक के घर तशरीफ लाते हैं कि सुभान अल्लाह। दस्तगीर गला मत मत कर दे सुभान अल्लाह। सुना है आप आशिक के घर तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद में क्यों न मनावा या रसूल अल्लाह, तेरा खावा तेरे गीत गावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद में क्यों न सुभान 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 कि मोहम्मद से तुमने वफा तो हम तेरे हैं। पीरन पीर जो शान बेतशाना, पीरन पीर जो, पीरन पीर जो सवाली नवेद सुखाली, सैना दिन आयन मान, सैना दिन आयन मान, बेड़तार तो सोहना तारन सारन जुबदल शान बेतशाना, पीरन पीर जो, पीरन पीर जो। तो सुभान अल्लाह, ये ना दिल खोल के सुभान अल्लाह। महबूब मालिक जो आए सुगुना, सैयद सुबहानी सुगुना, सैयद सुबहानी, बेनिक तो झटपट राज रबानिया, चौशान बेतशाना, पीरन पीर जो, पीरन शान बेतशाना।